उहे ठाहींदियूं आहिनि स्कीम ऑफ स्टडीज़। या मिसाल जी ॻाल्हि अगरि करिकुलम आहे त करिकुलम जेको असांजो जेको निसाब आहे, जीअं इंग्लिश जो बुक थी वियो, मैथ जो बुक थी वियो, साइंस जो बुक थी वियो, SST जो बुक थी वियो, त उन में जेके चैप्टर्स आहिनि या जेके उन में असांजा यूनिट्स आहिनि, त उहे जेको असांखे गवर्नमेंट पहिरीं खां ई उतां खां डिसाइड करे देन असांखे बुक्स जी सूरत में ॾींदी आहे। जेको हिकिड़ो बुक हूंदो आहे उन जी पूरी हिकिड़ी सीरीज़ हूंदी आहे जंहिंमें सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। जेको हिकिड़ी जेके सभई सब्जेक्ट्स हूंदा आहिनि उन्हनि खे पाण चवंदा आहियूं करिकुलम। छा चवंदा आहियूं? करिकुलम। करिकुलम मीन्स निसाब जेको पाण खे मिलंदो आहे सब्जेक्ट्स जी सूरत में। दोस्तों ही इंडस एजुकेशन फाउंडेशन पारां मोहम्मद अबड़ो मेमोरियल हाई स्कूल में मोहम्मद अबड़ो मेमोरियल हाई स्कूल जी हेड टीचर मैडम फरवा टीचर्स जे लाइ ट्रेनिंग कंडक्ट कई, जिते स्कीम ऑफ स्टडीज़ जे बारे में टीचर्स खे ॿुधायो वियो। ऐं ही जेके बि टीचर्स हिते वेठा आहिनि इंडस एजुकेशन फाउंडेशन जा टीचर आहिनि।